अस्सलाम वालेकुम नाज़रीन, राजधानी टाइम प्रोग्राम सां गॾु हाज़िर आहियां तारा जड़। नानी असां पंहिंजे प्रोग्राम में हर साल सिंध जो जेको तरक़ियाती प्रोग्राम आहे उन जो जाइज़ो वठंदा आहियूं ऐं कोशिशि कंदा आहियूं त पंहिंजे नाज़रीन खे इहो ॿुधाए सघूं त जेको अरबें रुपयनि जो तरक़ियाती प्रोग्राम हुकूमत बजट में अनाउंस करे थी उहो ख़र्च केतिरो थो थिए ऐं उहो जेको ख़र्च थो थिए उन में बि तरजीह कहिड़नि खातनि खे आहे, कहिड़ा सेक्टर आहिनि जिन खे वधीक तरजीह ॾिनी थी वञे ऐं कहिड़ा सेक्टर आहिनि जेके नज़रअंदाज़ था थियनि। जेतोणीकि आवाम खे उमेदूं तमामु वॾियूं हूंदियूं आहिनि, हुकूमत वटि पैसा बि मौजूदु आहिनि, पर पैसा मौजूदु हुजण जे बावजूदु ख़र्च नथा थियनि, आवाम जूं उमेदूं पूरियूं नथियूं थियनि। उनजे पोयां कहिड़ा सबब आहिनि? अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में ॻाल्हाईंदासूं सिंध जो जेको मौजूदा बजट आहे 2017-2018 जो, उन जा 8 महीना पूरा थिया 28 फरवरी ते ऐं 1 मार्च ताईं जा जेके सिंध हुकूमत पाण जारी कया आहिनि अंग अखर, उहे अंग अखर असांखे छा था ॿुधाइनि? टोटल तरक़ियाती बजट सिंध जो केतिरो हो ऐं उन मां केतिरा पैसा रिलीज़ थिया, हेसि ताईं केतिरा पैसा ख़र्च थिया आहिनि ऐं उहे पैसा जेके ख़र्च थिया आहिनि उहे कहिड़नि खातनि में, कहिड़नि शोबनि में थिया आहिनि, इहो सॼो तफ़सील तव्हांजे साम्हूं पेश कंदासीं। मूंखे जॉइन कयो आहे साईं फज़लुल्लाह कुरैशी साहिब जिन। साईं भलीकार प्रोग्राम में महिरबानी आहे सर। हर साल वांगुरु हिन साल बि तव्हां रहनुमाई कयो असांजे नाज़रीन जी त हीअ सिंध हुकूमत जेको बजट में ओवरऑल 340 अरब रुपयनि खां वधीक जो जेको अनाउंस कयो तरक़ियाती प्रोग्राम, 8 महीना गुज़री विया, टोटल केतिरा पैसा ख़र्च थिया, जेकॾहिं सेक्टर वाइज़ असां नाज़रीन खे ॿुधाए सघूं? ॾिसो, एतिरो सिंध बजट जो जेका मुश्तमिल हूंदी आहे, हिकिड़ो त पंहिंजो सूबाई बजट हूंदो आहे जेको ADP पंहिंजा, उहो 244 अरब जो हुयो। पोइ उन में कुझु वरी एडिशनल पैसा इहे प्रोविंशियल में जेके डिस्ट्रिक्ट जंहिंखे चवंदा आहिनि डिस्ट्रिक्ट ADP जेको 3 अरब हुयो ज़िले हुकूमतनि जो। सो पंहिंजो प्रोग्राम सिंध गवर्नमेंट जेको फाइनेंस थियणो सो 274 अरब हो। उन खां पोइ 27 अरब जेका आहे सां हिन खे फीडरल ग्रांट्स मिलणियूं, कुझु रेजिडुअल जी, कुझु जंहिंजो शाह साहब लास्ट टाइम ज़िक्र बि कयो ऐं पैसा घटि मिलिया। HPCC में 12 अरब मिलिया, पोइ साईं वरी वधीक पैसा वरिता, जंहिंमें K4 आहे, AS3 आहे, लियारी एक्सप्रेस वे, हैदराबाद स्पेशल पैकेज वग़ैरह वग़ैरह। इहे घणेई प्रोग्राम उन में शामिल आहिनि जेके डायरेक्ट फीडरल में बि हूंदा आहिनि। पोइ उन जी को फाइनेंसिंग, छाकाणि प्रोजेक्ट वॾा था, को फाइनेंसिंग सूबाई हुकूमत बि कंदी आहे। त उते 27 अरब जेका उन्हनि जा, त इहे थी विया कुल 301.3। इन खां पोइ जेका आहे सा 42.7 फॉरेन प्रोजेक्ट असिस्टेंसी, जेका मतिलबु त कुल असांजो जेको डेवलपमेंट एफर्ट छपियल किताबनि में प्रोग्राम मुताबिक़ कमिटेड डोनर सां नेगोशिएट थियल, फीडरल गवर्नमेंट को अप्रूव थियल पैसा, इहे सभु आहे 344 अरब। हा, 344 अरब जो वरी मां तव्हांखे इहे छेद ॾेई छॾियो। हाणे इन में जेके जीअं हाणे मिसाल जे तौरु जेको सिंध गवर्नमेंट जो पंहिंजो जेको आहे, जेके 244 अरब आहिनि, हाणे उन में जेका पोज़ीशन जेका आहे सा नवंबर में त तमामु ख़राबु हुई। छाकाणि नवंबर में मूं सिंध TV से हिकिड़ो प्रोग्राम रिकॉर्ड कयो 4 जनवरीअ ते, जंहिं वक़्तु मूं नवंबर जी डेट आई। उन वक़्तु उन प्रोग्राम में रुगो 18% ख़र्च थिया 244 में, पर अॼु उहा पोज़ीशन 31 आहे। त 18 जे मुक़ाबले में त बहितर आहे, 31 थी वई आहे, पर ओवरऑल तव्हां अंदाज़ो लॻाए सघो त साल जा 8 महीना गुज़री विया आहिनि ऐं तव्हां रुगो 31 ख़र्च करे सघिया आहियो, त अॻिते हली इन जी कहिड़ी पोज़ीशन बीहंदी। त सिमिलरली डिस्ट्रिक्ट ADPs जो बि जेको आहे उन वक़्तु 10% ख़र्च थियो ऐं हाणे जेको आहे सो उहो 28% ख़र्च थियो आहे। ऐं इहा ॻाल्हि मुंहिंजे बि सम्झ में कोन थी अचे, जेके डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट्स लाइ तव्हां पैसा रखिया आहिनि ऐं तव्हां 30 अरब रुपया जॾहिं रखिया आहिनि ऐं उन में तव्हां चओ था त तव्हां 18 अरब रिलीज़ बि कया आहिनि, त छो नथा ख़र्च थियनि? वाट इज़ प्रॉब्लम? छा हालत ख़राबु लॻी पई आहे डिस्ट्रिक्ट में, जिते किथे हर को दांह थो करे कराची ॿियनि डिस्ट्रिक्ट में पैसो कोन्हे, पघारूं कोन थियूं मिलनि, पेंशन कोन थियूं मिलनि? इहा हिकिड़ी मिस्ट्री आहे। जेको कोई हुजे मूंसां गॾु सिंध गवर्नमेंट जो नुमाइंदो, या पोइ भले पोइ वज़ाहत कनि, छा हीअ त ॻाल्हि रिकॉर्ड जी ॻाल्हि आहे। त जेका ओवरऑल इहे जेके 2 हेड आहिनि, इन में जेको आहे सो 31% थियो आहे ख़र्च, जीअं मूं तव्हांखे ॿुधायो, मथे बि हे 28, माना कुझु घटि थियो आहे। हाणे जेको असुलु इशू जेको आहे सो आहे फीडरल ग्रांट्स ऐं फीडरल जा जेके पैसा अचनि था पिया, जेके जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त इहे 27 अरब रुपया आहिनि। 27 अरब रुपए में जेका असां कुझु रीवैलिडेट थियल आहे, माना जेके अॻे जेके रहियल पैसा हुया कुझु उहे हुआ ऐं कुझु उहे जेके फीडरल गवर्नमेंट रीवैलिडेट कया, कुझु फीडरल प्रोविंशियल गवर्नमेंट रीवैलिडेट कया। इन हिसाब सां त बि हिननि कुल 12 अरब रुपया रिलीज़ कया आहिनि इन मूं
फेडरल गवर्नमेंट जे जेके पैसनि में आया ऐं ख़र्चु जेका इन में बि जेको आहे सो रुगो 3.5 अरब थिया आहिनि, माना 13%। इन खां अॻे जेका फिगर हुई सा 1 पॉइंट समथिंग ही, जेका नवंबर जी फिगर हुई 3% ही, हाणे 13% आहे। हाणे इन में 2-3 इशूज़ आहिनि। हाणे जेको सिंध गवर्नमेंट जे मूं किन माण्हुनि सां ॻाल्हायो, हुन चयो त फेडरल गवर्नमेंट पैसा बि ॾेखारे छॾे थी, रिलीज़ बि ॾेखारे छॾे थी, पर असां वटि उहे सैंक्शन रीवैलिडेट कोन थियूं थियनि पियूं। फाइनेंस डिपार्टमेंट रिलीज़ करे थी, उन ॾींहुं पोइ जेको ऑडिट वटि वञे थो या जेको फेडरल गवर्नमेंट जो पंहिंजो AGPR जो सिस्टम आहे, उतां उहे सैंक्शन्स रीवैलिडेट थी करे पैसा अकाउंट नंबर 1 में कोन था अचनि। इहा शिकायत तव्हांखे यादि आहे त जॾहिं लास्ट टाइम हिते अचे पियो साईं मुराद अली शाह अॼु खां 2 हफ़्ता अॻु, त हुन प्रेस में चयो त फेडरल गवर्नमेंट असांखे जेके अलोकेट थियल पैसा आहिनि उन में बि 27 अरब में पैसा कोन थी ॾिए। पेपर ते पैसा अचनि था, पर ठीकु आहे, इहो मुंहिंजो इहा ॻाल्हि सही आहे, पर हिन जे पंहिंजे हिसाब त पैसा रिलीज़ बि न थिया आहिनि। पर जेके रिलीज़ थिया आहिनि, जेके पंहिंजी हिननि जी स्टेटमेंट आहे, त भला उहे जेके 12 अरब रिलीज़ थिया आहिनि या 12 न या 6 अरब मिसाल रिलीज़ थिया आहिनि, ख़र्चु रुगो 3.5 अरब थियो आहे। माना देयर इज़ समथिंग रॉन्ग समवेयर। ॿियो छा थींदो आहे त ब्रिज फाइनेंसिंग थींदी आहे। मिसाल तौरु K4 आहे, K4 जे लाइ तव्हां 8 अरब रखिया, फेडरल गवर्नमेंट बि 8 अरब रखिया। तव्हां 8 अरब जॾहिं पंहिंजा ख़र्चु करे बीहंदव, पोइ चओ त बाबा सां मां पंहिंजे मूं ख़र्चु कयां, त ब्रिज फाइनेंस कयां, त जीअं तव्हांजा पैसा ईंदा मां एडजस्ट कंदुसि। उहो बि कोन थियो आहे, छाकाणि जेकॾहिं K4 या S3 लाइ जेके पैसा असांजा रखियल आहिनि, असां त ख़र्च ई कोन कया आहिनि, त फेडरल गवर्नमेंट जे त पोइ ईंदा। त मतिलबु आहे त देयर इज़ समथिंग रॉन्ग समवेयर, जेको मां मतिलबु आहे त 8 महीननि ताईं त मां सम्झी कोन सघियो आहियां। हर साल इहा ई पोज़ीशन ईअं ई बीहंदी आहे। पोइ लाल ऑफ सडन इहा ॻाल्हि थिए थी। तव्हां जेके रोशनी विझी सघो, तव्हांजो मीडिया जा माण्हू आहियो। रुगो फेडरल जेको PSDP पाण जे करे उन ते रुगो हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि आउं कंदो हलां, त तव्हां ॾिसो लाहौर जा जेके प्रोजेक्ट आहिनि या पंजाब में NHA जा प्रोजेक्ट आहिनि, 100% उन्हनि जा रिलीज़ थी विया आहिनि, प्रोजेक्ट शुरू थिया, ख़तम बि थी विया, सभु पैसा हलिया विया। सिंध सां हमेशह इहे छो थो थिए या ॿियनि सूबनि सां? इन 2 ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि। कॾहिं कॾहिं फेडरल गवर्नमेंट पॉलिसी ठाहींदी आहे त भाउ तव्हां ख़र्चु कयो, तव्हांखे मूं 20 रुपया ॾिना, तव्हां जॾहिं 15 रुपया ख़र्चु कयो त अचो मूं वटि, त मां तव्हांखे ॿिया 20 ॾियां। हिते जेकॾहिं उहो ई सिस्टम आहे त पोइ फेडरल गवर्नमेंट राइट आहे। जेकॾहिं फेडरल गवर्नमेंट चए थी त मां 7 अरब या 5 अरब या 2 अरब रिलीज़ कयां, पर कुल तव्हां हिन हेड में ख़र्चु ॾेखारियो त पिया 3 अरब, त तव्हां ॿियनि जी कीअं था घुर करे सघो? पर इहो स्कीम बाय स्कीम डिस्कस करे सघिजे थो। कुझु मूं वटि डिटेल्स आहिनि, पर इन में पोइ टाइम तव्हांजो तमामु घणो ज़ाया थी वेंदो। मां हिकिड़ो जनरल असां माइक्रो लेवल ते ॻाल्हि था कयूं पिया, त जेके इहे बि आहिनि त ॿई धुरियूं सही हूंदियूं। सुभाणे उहो फेडरल गवर्नमेंट चवंदी भाउ हिन खे असां ॾिनासीं 7 अरबनि ख़र्च ई कोन कया आहिनि, ऐं हिते पंहिंजूं फिगर्स जेके अगेंस्ट फेडरल जेके अॻे प्रोजेक्ट पाण जेका फिगर ॾियनि था 3.58 बिलियन आहे, एज़ अगेंस्ट जेके सो कॉल रिलीज़ पंहिंजो जेके आहिनि से 10.22 रिलीज़ आहिनि। ठीकु आहे। हाणे हीअ जेका स्टेटमेंट आहे उहा मां क्लियर कयां त डायरेक्टर IT डेवलपमेंट सिंध गवर्नमेंट जेको 2 मार्च जी इहा स्टेटमेंट आहे, उहा डेट थियल आहे जेके पंहिंजी आहे। अच्छा, हिन में रीज़न्स उहो कोन ॾींदा आहिनि, थी सघे थो हुन वटि के रीज़न्स हुजनि, पर बहितर उहे पाण एक्सप्लेन कनि या मीडिया ते अची अव्हां सां एक्सप्लेन कनि त हे छो ईअं थियो आहे। पर मूं वटि कोई एक्सप्लेनेशन कोन सवाइ हिननि ॻाल्हियुनि जे, त थी सघे थो ख़र्च न थियण जे करे पैसा ॿिया रिलीज़ न थींदा हुजनि, ऐं सिंध गवर्नमेंट जे करे पंहिंजा पैसा उन्हनि प्रोजेक्ट्स लाइ आहिनि। घणनि लाइ त ब्रिज फाइनेंसिंग कोन्हे, पर पंहिंजा जेके मिसाल तौरु वॾे वॾा जेके हिते प्रोजेक्ट इम्पोर्टेंट प्रोजेक्ट आहे सो आहे K4। हाणे K4 जो 3 साल आहे, 3 साल ऑन डेस्क रखियो आहे प्रोजेक्ट, ऐं एक्सपेंडिचर्स जा नॉमिनल थिया आहिनि, ऐं तव्हां कीअं पोइ 2 सालनि में प्रोजेक्ट पूरो कंदो जेको तव्हांजो पंहिंजो प्लान आहे? न पर सर K4 त चलो उहो 50-50 ते आहे, RBOD उहो त टोटली वफ़ाक़ खे करिणो आहे। हा, त RBOD जेको वफ़ाक़ खे करिणो आहे, त RBOD जी फिगर्स एक्ज़ेक्टली कोन्हनि, पर RBOD लाइ जेके अॻे मूं वटि फिगर्स हुया त उन में बि RBOD जा पैसा सिंध गवर्नमेंट में ख़र्च न पिया थियनि, छाकाणि फ्लड्स खां पोइ प्रॉब्लम्स थी विया, प्रोजेक्ट रिवाइज़ कोन पियो थिए। हाणे प्रोजेक्ट रिवाइज़ थियो आहे, हाणे वरी फेडरल गवर्नमेंट पैसा घटि रखिया आहिनि। जेको कल्ह ख़बर अॼु आई आहे हिकिड़ी त 1.5 अरब रखियो अथऊं, हालांकि जेके प्रोजेक्ट पूरो करण त घटि में घटि 10 अरब फेडरल गवर्नमेंट रखे आहे, घटि में घटि 10 अरब रखे ॾियनि आहे, छाकाणि इट इज़ मोर इम्पॉर्टेंट देन रेनी एंड अदर प्रोजेक्ट जिते रखिया अथऊं पैसा, या डैम्स जेके ठहनि था, रावत डैम, दरावत डैम, गाज डैम, दे आर नथिंग, उनजो कुझु बि कोन बेनिफिट थींदो हिन प्रोजेक्ट लाइ। इहो हाणे सिंध गवर्नमेंट जो कमु आहे त जॾहिं एनुअल प्लान कोऑर्डिनेशन कमिटी अचनि
त ठीकु आहे, फेडरल गवर्नमेंट असांजे प्रोजेक्ट लाइ 50 अरब मिसाल ईयर मार्क कया आहिनि, उनजी प्रियोरिटीज़ असां पाण तय कयूं ऐं चऊं त बाबा जेकॾहिं RBOD जो जेका प्रोजेक्ट हाणे 60 अरब जो थी वई आहे, 30 अरब ख़र्च थियो आहे, 40 अरब ॿिया थियणा आहिनि, 4 सालनि में पूरो करिणो आहे, त 10 अरब रुपया ॾियो ऐं यू हैव टू मेक यूअर केस। सही न, पर जेतिरी डिले पई थी ओतिरी कास्ट RBOD जी ॾिसो न हाणे काॾे वधी वई आहे न, 6.5 पोइ 29 पंहिंजो 29 पोइ 60, हाणे पोइ 70 में कुझु कटियल करे 60 ते बीहारियो आहे, पर जंहिं नमूने वञो त RBOD तव्हांजो 100 ते हली वेंदो। थोरो सो टाइम थियो ब्रेक जो। नाज़रीन हलूं था ब्रेक ते, असां गॾु रहिजो। नाज़रीन प्रोग्राम में ॿीहर भलीकार। साईं जेको तव्हां फॉरेन फंडिंग जी ॻाल्हि कई सिंध जे तरक़ियाती प्रोग्राम में, उनजी पोजीशन? सर फॉरेन फंडिंग जी पोजीशन इहा आहे, इहो हर साल तमामु हिते वॾो बैकलॉग थो ईंदो वञे, उहो बैकलॉग कठो थो थिए। उन में छा थींदो आहे त जेका फॉरेन एड तव्हांजी हूंदी आहे उनखे तव्हां उन कमिटमेंट चार्ज तव्हांखे ॾियणी पवंदी, जेका ख़र्चु न बि कंदो, माना हिकिड़े में ॾंढु पवंदो। हाणे तव्हांजी जेका कमिटेड फॉरेन एड हुई, जेका हिन साल लाइ तव्हां ईयर मार्क कई, साईं जीअं मूं तव्हांखे ॿुधायो 42.7 अरब, जंहिंमें कुल सम वारा त रुगो 8 अरब रिलीज़ थिया आहिनि, पर ख़र्चु रुगो 4 थिया आहिनि। माना त जॾहिं नवंबर में लास्ट टाइम असेस कयो त 5% ख़र्चु थियो, हाणे 10% ख़र्चु थिया आहिनि। हाणे इन में तमामु क्रूशल इशूज़ आहिनि। हाणे एग्रीकल्चर जा आहिनि 5.5 बिलियन, जंहिंमें घणो करे पंहिंजो वर्ल्ड बैंक जो बि वॾो लोन आहे ऐं ॿियनि इदारनि जा बि आहिनि। एजुकेशन 2.9, जंहिंमें US एड बि आहे ऐं वर्ल्ड बैंक बि आहे। तंहिंखां पोइ फाइनेंस डिपार्टमेंट जे डिस्पोज़ल ते 4.1 अरब रखियलु आहे, जेको वर्ल्ड बैंक जो आहे। उन्हनि मुख़्तलिफ़ रिफॉर्म्स लाइ पैसा ॾिना आहिनि ऐं प्राइवेट पार्टनरशिप लाइ उहो फंड आहे, जंहिंमें एशियन डेवलपमेंट बैंक ॿियनि इदारनि पैसा आहिनि, त तव्हां प्राइवेट पब्लिक पार्टनरशिप लाइ 4 अरब रखिया आहिनि, उहो ख़र्चु आहे। इन खां पोइ हेल्थ जो जेको आहे 3.3 बिलियन आहे। इरीगेशन में जेको आहे विसप आहे, जंहिंमें बराज जी रिवेलिएटेशन आहे, सभु आहे, 11.9 अरबनि। PND जो 4.9 बिलियन आहे, जंहिंमें अगेन एशियन बैंक वग़ैरह आहे। वर्क्स डिपार्टमेंट जो, जंहिंमें जापान सां ऐं चाइना सां जेके रोड्स जा प्रोग्राम आहे, 9.2 बिलियन आहे ऐं अदर्स 0.8, त कुल 42.7 बिलियन इन्हनि की डिपार्टमेंट्स में विरहायल आहे। ऐं इन जो जेको अनफॉर्चुनेटली तव्हां ॾिसो था एक्सपेंडिचर, त नवंबर में 2 अरब ख़र्चु थियो, हाणे जेको आहे 4 अरब ख़र्चु आहे, पहिरियों 5 अरब हो, हाणे 10 अरब, त 10% आहे। त इहो जेको आहे इट लीडिंग अस टू वेरी डिज़ास्टर। असांजो सॼो रेपुटेशन, सॼो क्रेडिबिलिटी, ख़र्चु करणु, ओवर कास्ट ओवर हेड प्रोजेक्ट पूरो थियणु, सॼो प्रॉब्लम आहे। इन जी का बि इंक्वायरी, को बि रीज़न, का बि ॻाल्हि कोन्हे। हालांकि असां वटि प्राइम मिनिस्टर्स पे कमीशन आहे, डायरेक्टर जनरल मॉनिटरिंग आहे, हर डिपार्टमेंट जो पंहिंजो सेल आहे, 30 सेक्रेटरी वेठा आहिनि, तंहिंखां पोइ चेयरमैन PND बोर्ड हाणे 22 ग्रेड जो आहे। सभा एॾा इंस्टीट्यूशनल अरेंजमेंट्स जे, ऐं जेकॾहिं नथो थिए परफॉर्म, ऐं पोइ तव्हां साल जे 2-3 महीननि में पोइ कूड़ियूं सचियूं फिगर ॾेखारे ख़र्च पूरा कयो था, त इट इज़ नॉट कैरी गुड मैसेज। न सर, ओवरऑल जेकॾहिं असां ॾिसूं त हर साल असांखे इहो ई नज़र ईंदो आहे त शुरूआती 9 महीननि जी जेका रिपोर्ट असां ॾिसंदा आहियूं, उन में 25-30% ख़र्चु हूंदो आहे, ऐं जॾहिं जून जो क्लोज़ कंदा आहिनि त 70-80 ते वञी पहुचंदा आहिनि। पैडिंग थिए थी। इन वरी तव्हां गो बैक टू ऑडिटेड फिगर, जेका साल खां पोइ तव्हां ऑडिटेड फिगर वठंदव, उहो तव्हांखे डिफरेंट नज़र ईंदियूं। हीअ फिगर को पाण पेपर फिगर ॾेखारे सघंदा, पर जॾहिं एक्सपेंडिचर थिए थो, ऑडिट जंहिं रिपोर्ट अचनि थियूं जेके साल खां पोइ ईंदियूं आहिनि, उन में तव्हां ऑडिटेड एक्सपेंडिचर्स हिननि जा एस्टिमेटेड एक्सपेंडिचर्स खां घटि हूंदा आहिनि। अच्छा, उहो सर जेकॾहिं पाण ओवरऑल ॾिसूं, तव्हां त हर साल नज़र रखो था, जेके बि तरक़ियाती प्रोग्राम 10 साल आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत जो लाॻीतो सिंध में, अधु रक़म जेके ऑडिटेड फिगर्स तव्हां ॻाल्हि कयो था, कंहिं साल में अधु पैसा जेके ऐलान थिया हुजनि, उन जा अधु पैसा बि ख़र्चु थिया आहिनि। तक़रीबन अधु बीहंदा आहिनि, अधु या अधु खां थोरा वधीक। बसि हा, बसि उहो हर दफ़े इहो थींदो आहे त जेके ऑडिटेड फिगर्स गॾु ईंदियूं आहिनि। जीअं हे तव्हांजो हे फिगर्स वञनि थियूं इन रफ़्तार सां, त तव्हांजो 50% बि कोन्ह थींदो, पर जेकर तव्हां इहा रफ़्तार डबल बि कयो, त बि तव्हां वञी पवंदो 60-70% ते, माना त बि तव्हांजो अरब 100 अरब रुपयो तव्हांजो बची पवंदो। फॉरेन एड जो इन अलावा आहे। त हाणे इन में बि ॾिसो न, इन में बि जेके प्रायोरिटीज़ आहिनि, त जीअं मूं तव्हांखे चयो त कुझु डिपार्टमेंट सफ़ा लावारिस थियल आहिनि। डिपार्टमेंट वाइज़ हलूं था, हीअ जेके हर साल तक़रीबन 100 अरब रुपया तरक़ियाती प्रोग्राम यानी कि उहो ख़र्ची नथा थियनि, बची था वञनि, त पोइ असांजो बजट खसारे में छो हूंदो आहे? खसारे में बजट तो ॾेखारिबो आहे न।
सवाल इहो आहे त तव्हां 100 अरब इहो कैरी तव्हां ॾिसंदव त हिकिड़ा बैलेंसिस कैरी ओवर हूंदा आहिनि, त इहे बैलेंसिस कैरी ओवर थींदा ॿिया ईंदा, पोइ असां मिसाल तौरु असांजी वसत जेका आहे सा 250 जी आहे, असां 344 ठाहे छॾियोसीं, पोइ तव्हां डेफिसिट ॾेखारे छॾियो नोइंगली। इहो चई जिते किथे थींदी आहे या अहिड़े क़िस्म जो त भई ठीकु आहे, जॾहिं शॉर्टफॉल थींदो त पोइ ठीकु थी वञे, जेका ॾेखारींदासीं थोरा पैसा ऐं ख़र्चु करण जे क़ाबिल थी वियासीं त पोइ प्रॉब्लम थींदो, इन करे ॾेखारिबा वधीक आहिनि, उहा पैडिंग थींदी आहे बजट में। हिन में बि 344 ऑब्वियसली पैडिंग थियल आहे, ऐं जॾहिं ख़र्चु थींदो त बजट तव्हांजे बजट ते इम्पैक्ट कोन पवंदो। ॿी शइ जेका हिते फिनांस डिपार्टमेंट वारा चवनि था उनजो आहे त फिस्कल डेफिसिट जेको आहे ओवरऑल वफ़ाक़ी बजट जो उहो मेंटेन करण लाइ असां, छो त हींअर वसीला हाणे वधीक सूबाई हुकूमतुनि खे था वञनि, त असां सूबाई हुकूमतुनि खे चवंदा आहियूं त उहे ख़र्चु न कनि, पैसा पंहिंजे अकाउंट में रखनि, त जीअं असां फिस्कल डेफिसिट घटि ॾेखारे सघूं। IMF जे प्रोग्राम में एॾो उन जो इम्पैक्ट थिए थो, छाकाणि सूबाई ॾिसो हिते जेको फिस्कल डेफिसिट जेको आहे सो 1000 बिलियंस में, 1000 बिलियंस में असांजो घणा 10 अरब बचाईंदो, 100 अरब बचाईंदो, 50 अरब, सभु सूबा गॾिजी करे वॾे वॾे 100, 150, 200 अरब कंदा, पर हिते त डेफिसिट हज़ारनि जो थो वञे। फिस्कल डेफिसिट थी सघे थो, तव्हांखे वकार मसूद छा बि ॿुधायो, पर फिस्कल डेफिसिट इन करे असां वटि आहे जो असांजी जेका बजट, जेके टैक्स रेवेन्यू जेके फेडरल गवर्नमेंट वटि अचनि था, उहे रुॻो हुनजो डिफेंस ते ऐं डेट रीपेमेंट वञे, इवन तव्हांजूं पघारूं डेफिसिट बजट थी थिए पई, डेवलपमेंट सॼी तव्हांजी डेफिसिट बजट थिए पई। इन करे ऑब्वियसली इन जे करे ई फेडरल गवर्नमेंट जेको NFC जो अवार्ड आहे इन खे नथी पसंदि करे ऐं चाहे थी त इहो रिवर्स थिए। सही, त हाणे खातनि ते पाण ॻाल्हाईंदासीं, पर मुंहिंजे ख़्याल पहिरीं हिकिड़ो ब्रेक वठी वठूं, पोइ डिटेल में पाण सभिनी खातनि खे ॾिसूं त कंहिंखे घणा पैसा विया आहिनि, क्या जीअं तव्हां हमेशह चवंदा आहियो त कमाऊ पुट खे वधीक वेंदा, तव्हां पाण डिफाइन कजो न कमाऊ पुट कहिड़ा आहिनि। चलो सर, टाइम थियो ब्रेक जो, नाज़रीन हलूं था ब्रेक ते, असां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन। सही, हाणे अचूं था खातनि ते। मुंहिंजी ॻाल्हि कई, तव्हां हमेशह चवंदा आहियो जेको कमाऊ पुटु आहे उनखे वधीक हिसो थो वञे, ऐं बाक़ी जेको जिन खातनि जो तालुक़ु आहे हेठी तबिके सां, ग़रीब माण्हुनि खे को फ़ाइदो मिलणो आहे या जेके असां सोशल सेक्टर चऊं, उहो हमेशह महरूम रहंदो आहे। हिन साल बि साॻिया फिगर्स आहिनि। हा, हिन महिल ते जेके डिसंबर ताईं फिगर अचनि था से तमामु जेके पैथेटिक आहिनि, छाकाणि मूं वटि ॿिन्ही आहिनि, जेका मूं लास्ट टाइम जेका नवंबर जी बि ॻाल्हि कई, हाणे जेका एंड डिसंबर जी ॻाल्हि कयूं था, त हाणे 31 डिसंबर जो मतिलबु आहे त 31 डिसंबर ताईं 26 खातनि जो 0 to 5% हो, माना केतिरा त VR खनि त 0% आहे। चओ त मां 0% वारा खाता तव्हांखे घणे ॿुधायां, जंहिंमें कोऑपरेटिव बि आहे, एनर्जी बि आहे, एक्साइज़ टैक्सेशन आहे, फाइनेंस आहे, फूड आहे, साइमूं जेके चवां ह्यूमन राइट्स आहे, इंफॉर्मेशन ऐं आर्काइव्स आहे, इंफॉर्मेशन ऐं साइंस एंड टेक्नोलॉजी आहे, कची आबादीज़ आहिनि, मतिलबु हेल ऑफ थिंग्स। त इहे जेके आहिनि से 26 खातनि में जेको आहे सो मतिलबु 0 to 5 ख़र्चु थियो, ऐं 5 to 15 ख़र्चु थियो 10 खातनि में, ऐं 6 खातनि में 30% खां वधीक थियो। हाणे इहा पोज़ीशन आहे डिसंबर जी। तंहिंखां पोइ हाणे फरवरी एंड जेका पोज़ीशन आहे, इन में 20 खाता 0 to 5 में, माना कुझु खातनि में ख़र्चु थियो आहे, ऐं 5 to 15 जा उहे 10 खाता बीठा आहिनि, ऐं 8 खाता थी विया आहिनि पंहिंजो जेके 30% खां मथे वारा। पर हाणे जेको असल जेको इशू जेको अची बीहंदो आहे, जीअं तव्हां ॻाल्हि कई त प्रायोरिटीज़, कॉमन मैन जी प्रायोरिटीज़, जेको सोशल सेक्टर्स जेके असां चवंदा आहियूं, एजुकेशन, हेल्थ, पॉपुलेशन प्लैनिंग ऐं वेलफेयर, जनरली इहो डेफिनेशन आहे। हाणे इन लाइ कुल 37 अरब रुपया रखियलु आहे, ऐं ख़र्चु इन ते 6.1% थियो आहे। 6.1 बिलियन ख़र्चु आहे, माना 16% ऑल टुगेदर। एजुकेशन 21 में 4 18%, हेल्थ 15 में 2 14%, पॉपुलेशन प्लैनिंग आहे 1 करोड़ में सम्झो त 1 अरब में जेको आहे 20 करोड़ में 22%। हाणे इहे खाता, इहा आहे सोशल सेक्टर जी हालति। हाणे इन में वॾे में वॾी ॻाल्हि इहा आहे त इन्हनि सां सभिनी में हेल्थ एजुकेशन में फॉरेन एड इन्वॉल्व थियल आहे। हाणे हुनजो रुपी कंपोनेंट जेकर नथो थिए, बिकॉज फॉरेन नथी थिए, नथो थिए, ऐं त पोइ इन जूं काफ़ी सेंसिटिविटीज़ आहिनि। ऐं नंबर 2 सब सेक्टर वाइज़ बि पोज़ीशन जेका आहे
सा ॾाढी यानी कि पैथेटिक आहे कॉलेज में सां कॉलेज एजुकेशन में तमामु थोरो ख़र्चु थियो आहे ॿिया बि जेके काफ़ी जेके सब हेड्स आहिनि उन में ख़र्चु थियो आहे हेल्थ में हालत इहा आहे डेवलपमेंट प्रोग्राम नॉन डेवलपमेंट में दवाउनि जो प्रोग्राम आहे 6-7 अरब जो उहे ख़र्चु कोन थिया आहिनि त इहे जेके ॿ खाता जेके पब्लिक सां रिलेटेड आहिनि त इन में जेका मिसमैनेजमेंट आहे इहो इन करे कोन थियो त पैसनि जो इशू आहे पर इन्हनि खातनि में जेको इहो मतिलबु इहो आहे त इन्हनि खातनि ते असांजो पूरो ध्यानु कोन्हे या त इहे खाता तमामु वॾा थी विया आहिनि असां मैनेज कोन था थियनि रोज़ इश्तिहार था टी थियल सिंध ख़िदमत में सभ खां अॻिते उहे जेके VIP ख़िदमतूं आहिनि मिसाल तौर ते जेके वॾियूं वॾियूं जेके इनिशिएटिव आहिनि जेके पब्लिसिटी तव्हांखे मिली सघे थी पई ऐं उहे जेको मिसाल तौर NCV जेको हार्ट जो जेका वॾा वॾा हाणे हार्ट जा ग़रीबनि खे त हार्ट जो मरीज़ कोन थींदो न मर्ज़ थींदो न जेकर ठीकु आहे त उनजो केतिरी परसेंटेज आहे इन जे मुताबिक़ मलेरिया में तव्हांजा घणा माण्हू था कनि तव्हांजा जेको HIV एड्स में केतिरा माण्हू आहिनि तव्हांजी कारी कमण में केतिरा माण्हू आहिनि तव्हांजा ॿार डायरिया जे करे मेल न्यूट्रिएंट केतिरा था मरी था उहे त अंग करे ॾिसो न पोइ तव्हां ॿुधायो त तव्हांजो दिलि जा घणा मरीज़ था मरनि पिया दिलि जा घणा मरीज़ आहिनि ऐं इन मुक़ाबले में अवां जा जेके मां जेके मरीज़ जी कैटेगरी ॿुधो उहे किरोड़नि में आहिनि ऐं दिलि जे मरीज़ हूंदा बि सयूं उहे हज़ारनि में हूंदा हाणे 1000 वधीक या करोड़ वधीक पर छा आहे जो प्रायोरिटी जी ॻाल्हि आहे हाणे उन्हनि किरोड़नि खे मैनेज करण लाइ तव्हां वटि तव्हांजी मशीनरी फेल थी आहे जो तव्हां फार फ्लंग एरिया रूरल एरियाज़ में वञी कोन था सघो तव्हांजी पहुच कोन्हे हुते तव्हांजो एडमिनिस्ट्रेटिव सिस्टम कोन्हे बाक़ी डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर्स में पर डिस्ट्रिक्ट कंपेरेटिवली तव्हां ॾिसंदो त भला NCV जी हालत बहितर हूंदी तव्हांजी डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर हॉस्पिटल तव्हांजो तालुका हेडक्वार्टर हॉस्पिटल उते तव्हांजा बेड्स कोन हूंदा अटेंडेंट कोन हूंदा दवायूं कोन हूंदियूं ऐं तव्हांजा डिलीवरीज़ जेके आहिनि से ॿाहिरि पियूं थींदियूं पोस्टमार्टम जा केस औरतुनि जा 2-2 ॾींहं पिया हूंदा इहे त मैनेजमेंट जा इशू न नवाब शाह में मुदे ख़ारिज वैक्सीन जेका आई डोंट नो या इंक्वायरी हले पई कल्ह मिनिस्टर साहिबु चए पियो ऐं हुन में जेका हिकिड़ी ॻाल्हि हुननि चयो त भई हीअ जेके इंजेक्शन्स इस्पताल में लॻायूं वेंदियूं आहिनि माण्हू हुते ॿाहिरि खणी ईंदा आहिनि प्रॉपर केयर थींदा आहिनि रिएक्शन जेके न थिए त इस्पताल टेक ओवर कंदो आहे पर हे तव्हां जेके घर घर वञी हणो था त इहे पोलियो जो टुकिया न आहिनि पोलियो जे टुकनि में रिएक्शन जो चांसिस घटि हूंदो आहे हिन में रिएक्शन जो चांसिस हूंदो आहे उहो थी सघे थो ॿार जी टेम्परामेंट ॿार जी तबियत डोज़ जेको ॾियण वारो डोज़ आहे ऐं प्लस जेकॾहिं प्रॉपरली सेफ्टी न आहे सेफ्टी नेट्स में न आहिनि रखियल कोल्ड चेन न आहे त उहो प्रॉब्लम पैदा करे थो त हेल्थ में इहे इशूज़ आहिनि पर हेल्थ में ॿिया बि जेके इशूज़ मूं तव्हांखे ॿुधाया त जेको प्रॉपरली जेका ट्रेशरी लेवल आहे उन में कोन गवर्नमेंट ऐं ॿिया माण्हू चवंदा डॉक्टर सिकंदर मंदरो जॾहिं खां सिहत जो वज़ीर थियो आहे त वरी इनकलाबी तब्दीलियूं आयूं आहिनि उहे नज़र अचनि थियूं चलो इन करे त इनकलाबी तब्दीलियूं सिंध खे पसंदि न आयूं त हटाए चयूं त हाणे सेनेट ते वञ तूं घणो कमु कयो आहे हेल्थ में हाणे तूं सेनेट में वञ सही अच्छा सर एजुकेशन जे हवाले सां उहो बि हाणे PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी 2-3 प्रेस कॉन्फ्रेंस में मुसलसिल इहो चयो पियो त असां वटि बहितरी आई आहे पहिरीं जे भेट में सिहत जे हवाले सां फिगर्स ॾिए थो आलमी इदारनि जा त उन में बि सिंध जेका सभिनी खां ख़राबु कारकर्दगी उहा हाणे बहितर थी आहे हू त दावा इहो दावा जी ॻाल्हि कोन्हे ॻाल्हि त तव्हां पाण इंडिपेंडेंट रिपोर्ट लास्ट टाइम तव्हां मूंखे रिपोर्ट ॾिनी न उन में सभु इंडिकेटर्स आहिनि उते त सिंध कोन ॾेखारे हाणे किथो सिलेक्टिव कैंडिडेट खणे थो बिलावल साहिबु मूंखे ख़बर न आहे मां कमेंट कोन थो करे सघां जो अॼु जो असांजो इशू उहो न आहे डिस्कशन जो हुजे हा त पोइ मां वरी पंहिंजा डॉक्यूमेंट्स खणी अचां पर जेका पावर्टी जी ॻाल्हि त कोन थो करे पियो त पावर्टी सिंध में केॾी वधी वई आहे ऐं ॿियूं जेके हुते आहिनि जेके फैसिलिटीज़ कोन आहिनि जेतिरा माण्हू मरनि था जेको मलेरिया जेको इंसिडेंट उन जी ॻाल्हि त कोन थो करे पियो मेल न्यूट्रिशन जी ॻाल्हि त कोन थो करे पियो जेका स्टंट ॿार जेके आहिनि उन्हनि जी ॻाल्हि त कोन थो करे पियो त इहे ॻाल्हियूं करणी त हर को माण्हू पंहिंजे चॉइस जी ॻाल्हि वठी ॻाल्हि कंदो न आउं त तव्हांखे जनरल ॻाल्हियूं ॿुधायां त जेके रिकॉर्ड ते आहिनि जिन जा सोर्सिस मूं वटि साउंड सोर्सिस आहिनि सोशल सेक्टर में त चलो तबाही आहे कमाऊ पुटनि जो ॾिसो न इहो सॼो कमाऊ पुटनि जी हालत इहा आहे त मिसाल तौरु मां तव्हांखे कंहिं ओवरऑल तव्हांखे ॿुधाए छॾियां त हिते जेके 126 अरब रुपया रखियल आहिनि माना तक़रीबन जेको प्रवा 144 जेको प्रवा चवंदा अधु जेको आहे सो 5 खातनि वटि आहे 5 खातनि हा 5 खातनि वटि उन में माशाल्लाह हिननि जेको आहे सो अधु ख़र्चु करे छॾियो आहे ॿिए कंहिं बि ॿियनि खातनि अधु ख़र्चु कोन कयो आहे सवाइ जेके 4-5 खाता आहिनि जिन किथे अधु को मथे ख़र्चु थियो आहे तव्हांजो डेफिनेशन कमाऊ पाटो ठीकु आहे अलोकेशन बि जाम आहे ख़र्चु बि जाम थो थिए पर खाता ॿुधो त मूं तव्हांखे अंदाज़ो लॻंदो हाणे इरीगेशन डिपार्टमेंट जी जेका अलोकेशन ई कुल बजट में 22 हुई ख़र्चु जेको आहे सो 8 महीने 22.4 अरब थियो आहे माना 102 अरब 102% माना एलोकेशन खां वधीक हाणे ॿियनि हंधों पैसा कढी करे इरीगेशन ईंदा इरीगेशन जे एंड पूरो थींदे त तव्हां ॾिसंदव त 150% ख़र्चु थियो
अचो साईं लोकल गवर्नमेंट ऐं इन जे जेका लोकल गवर्नमेंट घणो करे रोडनि जा या इंजीनियरिंग जा कमु कंदी आहे, वाटर सप्लाई वारा, हिते बि जेको आहे सो 50 में वरी बि हिते 50 रुपया ख़र्चु थिया, माना 21% हिते बि ख़र्चु थियो आहे। हिकु लमसम फिगर अचे थी। पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग रूरल डेवलपमेंट डिपार्टमेंट जिते हाणे ॾंडो खयो आहे सरकार, हिते 9 अरब लोकेशन आहे, सिर्फ़ु 50 रुपया ख़र्चु थिया, 5.4 ख़र्चु थिया, माना 60 रुपया हिते बि ख़र्चु थिया आहिनि। थरकोल इन में घणो करे वाटर सप्लाई जो स्कीम्स आहिनि, कुझु रोड्स वग़ैरह स्कीम आहिनि, हिते बि जेको आहे 13 अरब मां 3 अरब ख़र्चु थिया आहिनि, 21-22%। वर्क्स खातो, वर्क्स नथो चवां, वर्क्स खातो थो चवां, इन जो बि वॾो कारकर्दगी आहे इरीगेशन वांगुरु। 26 अरब लोकेशन आहे, 16 अरब ख़र्चु थिया आहिनि, माना 60% खां वधीक हिते बि ख़र्चु थियो आहे। त ओवरऑल जेको आहे तो दे आर इन द बेस्ट पोज़ीशन। हाणे इहे छो थो थिए, इंजीनियरिंग खे सूट थो करे, पॉलिटिशियन खे सूट थो करे, या असांखे रुॻो एफिशिएंसी, असांखे रुॻो हिते ई ॾांहुं आहे कमु करण जो, बाक़ी हंधि असांखे ॾांहुं कोन्हे। पर कुझु इंपॉर्टेंट डिपार्टमेंट जिते सफ़ा कारकर्दगी, मिसाल त एनर्जी जो खातो आहे, जिते असांखे विलेज इलेक्ट्रिफिकेशन करणी आहे, ॿिया एनर्जी रिलेटेड सोलर पावर ॾियणा, ग़रीबनि खे ॾियणा, ट्यूबवेल ॾियणा, सोलर पैनल्स ॾियणा, हिते 3 अरब आहे, ख़र्चु नॉमिनल आहे, माना 40 लख बि ख़र्चु कोन्ह थियो आहे 3 अरब में। इन खे खणी निल चवंदे परसेंटेज में अचे ई कोन थो पियो। इन्वायरमेंट जो खातो एॾी घोड़ा थी थिए पई, 400 मिलियन रखियल आहिनि, सिर्फ़ु 85 मिलियन ख़र्चु थिया आहिनि। इन्वायरमेंट जी हालत तव्हांजी ख़राबु आहे। फॉरेस्ट में तव्हां चओ त फॉरेस्ट तबाह थियो, मौसम ख़राबु थी, 840 मिलियन रखियल आहिनि, रुॻो 177 ख़र्चु थिया आहिनि। कल्चर खाते ते हिन भेरे पाण मल्हायो आहे। कल्चर खाते ते पाण मल्हायो, कल्चर खाते खे वरी नॉन डेवलपमेंट बजट घणी आहे न, उहो डेवलपमेंट बजट में हुनजो घणो कोन्हे। डेवलपमेंट बजट में मां नथो सम्झां त कल्चर खाते को डेवलपमेंट बजट में पाण मल्हायो हूंदो। कल्चर खाते जो बि आहे जेका तव्हांखे ॿुधाए, कल्चर खातो सां कंहिंसां ॻंढंदा आहिनि, ॿियो 40% आहे कल्चर टूर, हा 6 नंबर ते 40% ख़र्चु कयो आहे, तमामु वॾो आहे। जेकॾहिं सोशल सेक्टर जा ॾिसो न, कल्चर जो जेको आहे सो इन जेको आहे सो जेतिरो इन जो रिलीज़ ऐं जी परसेंटेज तव्हां घणो वधीक ॾिसंदो, छाकाणि इन करे रुॻो अच्छा हिन में खाते में बि जेके आहिनि से रिलीज़िस जेके आहिनि से काफ़ी थियूं आहिनि, अलोकेशन 2.8 अरब आहे, हिन में बि जेको आहे सो 1 अरब ख़र्चु थियो आहे। त इहे कल्चर खाते में बि हाणे ॾिसो इहो दिस इज़ वन ऑफ द इंटरटेनिंग डिपार्टमेंट ऐं जंहिं रफ़्तार सां रोज़ानो हर हफ़्ते हिकिड़ो मेलो लॻी रहियो आहे ऐं उन में जेका 10 करोड़ रुपया तव्हां हिकिड़े मेले जा ॿधो त 40 हफ़्तनि में जेके आहिनि से 4 अरब थी वेंदा। त इहो बहरहाल इन खाते जी कारकर्दगी मीडिया फर्स्ट क्लास जी नज़र अचे पई, जॾहिं अकाउंट्स आहे त उनखे ॾिसंदासीं। पर मुंहिंजो जेको मतिलबु आहे त जेको तव्हांजूं प्रायोरिटीज़ हिकिड़ो दफ़ो वंस फॉर ऑल 8 साल 10 साल पूरा थिया आहिनि त लेट एवरीथिंग शुड कम अप। 10 सालनि जो पंहिंजो कढनि पोता मिल त भई तव्हां छा कयो आहे, उन में छा थियो आहे, नंबर 1। नंबर 2, नेक्स्ट टर्म में तव्हां छा करणु घुरंदव, छाकाणि असांखे त का ख़बर कोन थी पए त नेक्स्ट टर्म में इहा ई जेका बि गवर्नमेंट आई, छाकाणि कंहिं बि पार्टीअ 3 महीना पिया आहिनि अञा ताईं पंहिंजो मैनिफेस्टो कोन ॾिनो आहे। त इहो जेको आहे सो आख़िर तव्हां करणु छा था चाहियो पिया, वॾी ॻाल्हि आहे अचीवमेंट छा थी। हाणे तव्हां रुॻो टीवी ते ॾेखारे, उहो त हुन चयो पंहिंजे चीफ जस्टिस साहिबु चयो त भई तव्हां 10 अरब रुपया टीवी ते ख़र्चु कया आहिनि, पब्लिक मनी कहिड़े हिसाब सां। त असां बि सुभाणे सिंध गवर्नमेंट खां पुछासीं भाउ तव्हां कहिड़े हिसाब सां टीवी ते ख़र्चु कयो पिया, फील्ड में त कुझु बि कोन्हे। फील्ड में ॾिसो न, जॾहिं चीफ जज साहिबु घुमे थो पियो, हेल्थ लाइ बि ॾिसे थो, एजुकेशन जो बि जज वञनि था ऐं वाटर सप्लाई बि ॾिसनि था। अव्हांखे किथे आहे चढ़ अचो इरीगेशन सेक्टर में अव्हांजा पुछड़े वारा बर्बादु थी विया ऐं ॾिसंदो त तव्हांजो नेक्स्ट क्रॉप जेको आहे तमामु ख़राबु सूरत हाल में वेंदो। पाणी जी हूअं ई शार्टेज आहे, पोइ हे बि ख़र्च बि कोन थिए सही नमूने में, पोइ चवंदासीं शार्टेज कोन्हे या चवंदा पंजाब पाणी रोके वियो। इहे ॻाल्हियूं न आहिनि, ॻाल्हियूं गवर्नेंस जूं आहिनि, ॻाल्हियूं इम्प्रूवमेंट जूं आहिनि ऐं ॻाल्हियूं सीरियस थाट ॾियण जूं आहिनि। इन लाइ या त का थिंक टैंक हुए की माण्हू वेहनि, असीं डिस्कस कनि पाण में। आपसी खाते ते जेकॾहिं ॻाल्हायूं तव्हांजी मुसलसिल नज़र आहे, जॾहिं तव्हां वफ़ाक़ी सेक्रेटरी हुयो तॾहिं बि उनखां पोइ तव्हां फॉलो कंदा रहो था हिनखे। हीअ जीअं हाणे फिगर्स ॿुधाइनि था त जेको एलोकेटेड बजट आहे उनखां बि वधीक ख़र्चो थी वञे। जीअं हाणे हा, पर सिलेक्टेड शयुनि ते ख़र्चु थियनि था न, मतिलबु सभिनी शयुनि ते ख़र्चु कोन था थियनि। ओवरऑल इरीगेशन खाते में तव्हांखे का बहितरी नज़र अचे थी सिंध में? साईं बहितरी नज़र पब्लिक पर्सपेक्टिव तो बहितरी कोन्हे, पर कुझु एरियाज़ में मिसाल जे तौरु जेको तव्हांजो रोड़ी कैनाल वारो कुझु इलाइक़ो आहे जिते तव्हां बेशुमार बाग़ बि ॾिसो था, जिते तव्हांजी बाग़ बि चवंदा, जिते तव्हांजी वाटर लाइनिंग बि थिए थी, उतो जो आबादार ख़ुशहाल आहे। त
त उहो जेका डिस्ट्रीब्यूट थियनि इहे सभु बेनिफिट्स, उहे बेनिफिट्स कोन था थियनि पिया, उहे हिकिड़े पासे वेठा आहिनि। ऐं इहो जेको आहे सो ऐं तंहिंखां पोइ इहे सभु माण्हू जेके बि हिते वेठा आहिनि पंहिंजे सैंक्शन खां वधीक पाणी खणनि था, हुनखे जेका आबादी करणी आहे उन खां वधीक आबादी कनि था। त इन जे करे छा थो थिए, जे पुछड़ीअ वारा माण्हू सफ़र था कनि। ऐं जीअं मूं तव्हांखे लास्ट टाइम ॿुधायो त गुरबत जा इंडिकेटर जेके आहिनि त पुछड़ीअ वारे ज़िलनि में वधीक आहिनि, जीअं ठठर थियो, सजावल थियो, पंहिंजो उमरकोट थियो ऐं थरपारकर थियो। त हिते इहा त इंडिकेटर ॾिसो न, मां हिकिड़ो जेको एप्रीहेंशन कयां थो त अञा इंडिकेटर ख़ुदि अचनि था न। इन खां पोइ बेशुमार माण्हू उतो पंहिंजूं ज़मीनियूं छॾे ॿिए हंधि वञी आबाद थिया आहिनि या ॿिए हंधि वञनि था पिया। त इहे जेको फिनामिना ओवरऑल सूबे जे लाइ सही कोन्हे। ऐं असां जेको ॿियनि ते ब्लेम ॾियूं था, अॻे चवंदा हुआ पैसा कोन था मिलनि, हाणे पैसा आहिनि त पैसा ख़र्च कोन था थियनि, जीअं ख़र्च थियनि था त डायरेक्शन में कोन था थियनि। त इन लाइ somebody have to think about it. जीअं मुस्लिम लीग नून ते इल्ज़ाम आहे त तख़्त लाहौर जी हुकूमत आहे या GT रोड जी या पार्टी आहे, छा सिंध में बि ईअं हिकिड़ो पॉकेट आहे जेको नवाज़ जे थो ॿिया सभु सिंध जा सभु इलाइक़ा नज़रअंदाज़ था थियनि? साईं, सिंध में तव्हां ॾिसां त अहिड़ो कोई पॉकेट कोन्हे। सही, ॾिसो न, कराची जेको तव्हां वॾे में वॾो शहरु आहे, उन लाइ तव्हां कराची पैकेज लाइ तव्हां 20-30 अरब रुपया रखिया, ख़र्च बि कयो पिया, अञा ताईं नालो न नेकी, अञा ताईं कराची गॾे लॻा पिया। हिकिड़ो बि शहर मूंखे अहिड़ो नज़र कोन थो अचे जेको एज़ अ मॉडल थोरो डेवलप थियो हुजे। या हिकिड़ी बि यूनिवर्सिटी पब्लिक सेक्टर में, हर यूनिवर्सिटी ॿाहिरि मुज़ाहिरा था हलनि पिया त भई पघारूं कोन थी मिलनि पियूं। अॼु एग्रीकल्चर यूनिवर्सिटी वारा वेठा आहिनि, कल्ह ख़ैरपुर यूनिवर्सिटी जेल में विया, टियों सिंध यूनिवर्सिटी वारा, माना यूनिवर्सिटियूं बि तव्हांजूं ॾचे में आहिनि, शहर बि तव्हांजा ॾचे में आहिनि। जज साहिबु जेको आहे सो 2 सालनि कोठी इन में लॻो पियो आहे, शहाब उस्ते वारी रिपोर्ट में, माना कंहिं बि शहर में किथे बि पीअण जो पाणी जी हालतूं ख़राबु आहिनि। हेल्थ सेंटर जो तव्हां पाण रूरल सेंटर ऐं ॿिया मूं इंडिकेटर ॿुधाया, ऐं तव्हांखे कीअं ॾिसां त देयर इज़ आइलैंड ऑफ प्रॉपर्स। रोड त सर ॾाढा भला ठाहिराया आहिनि पीपुल्स पार्टी जी गवर्नमेंट। रोड पीपुल्स पार्टीअ में जिते ज़रूरत हूंदनि उते ठाहिराइनि हूंदा। रोड ॾिसो, रोड असांजे सिंध गवर्नमेंट में सिंध जे माण्हूअ जी या वॾेरे जी या MP जी शुरू कोठी प्रायोरिटी आहे। हर साल इवन जॾहिं असां बजट ठाहींदासीं त बि 27-28% रोडनि ते पैसा ज़रूरु वेंदा हुआ, रोड ऐं इरीगेशन। छाकाणि जो इहे इलीट खे सूट था कनि पिया। जेके माण्हू असेंबलियुनि में वेठा आहिनि, जंहिंजूं ज़मीनदारियूं आहिनि ऐं उनखे रोड बि खपनि, गाड़ियूं बि खपनि ऐं पाणी बि खपे, त उहो इलीट कैप्चर आहे। त रोड इहे रोड बहितर आहिनि, पर त बि जेकर तव्हां पंजाब जा रोड ऐं शहर ॾिसंदव त उतां खां वधीक बहितर आहिनि। ठीकु आहे, तव्हां हाणे पहुची सघो था, हा सभु जेके बि आहिनि। छाकाणि तव्हां वटि जेका नेशनल हाईवे जी ख़राबु तरीन सूरत हाल आहे, जेका तव्हां हैदराबाद वारो रोड ठाहियो आहे जेको फेडरल गवर्नमेंट, इन में तव्हां जेको टोल जेको आहे 3 दफ़ा वधाए छॾियो आहे, की कोई पुछणु न सलाह न ॻाल्हि, को धंधो, बाबा को त इंसाफ़ त कयो न तव्हां। त तव्हां जेको हेतिरे 100 मील को घटि लाइ तव्हां हेॾो टोल था रखो पिया, वरी ॿियनि पंजाब में एतिरो टोल कोन्हे, कहिड़ी जस्टिफिकेशन आहे, को पुछा करण वारो कोन्हे। NH ख़ुदि पाण शाह साहिबु चए थो त NH रुगो 4% सिंध में थी ख़र्च करे। बाबा तव्हां छो नथा पुछा कयो? तव्हांखे आउं मीडिया ते 100 दफ़ा चई चुको आहियां त NH तव्हां सां इंसाफ़ कोन थी करे। एज़ अ फेडरेशन तव्हांजो कमु आहे त NH खे वठो पंहिंजो हिसो। हाणे त तव्हां चओ 9 साल हुकूमत करण खां पोइ त NH तव्हां सां ज़ुल्म थी करे, हिकु ॾींहं में त कोन थियो आहे ज़ुल्म इहो। त इहा ॻाल्हि आहे त तव्हां वार कयो, अव्हांजो ब्यूरोक्रेट एतिरो साउंड हुजे जो तव्हांखे गाइड करे इन्हनि लाइननि ते। छाकाणि जो जॾहिं NH जो किसो सलमान फारूक जे हयात आहे, ही वॉज सेक्रेटरी फॉर कम्युनिकेशन, जाम साहिब वटि अची वेठो, जॾहिं अंग अखर खोले त मां जाम साहिब खे मसे त हीअं थो थिए पियो त मूंखे जाम साहिब पासे में जहिड़ा महिमाननि बेइज़ती न करनि। दीज़ आर द वर्ड्स त बाबा महिमाननि बेइज़ती न करनि। अवां मुंहिंजे किताब जे जॾहिं तव्हां जाम सादिक जो दौर ॾिसंदव तव्हांखे इहा मुंहिंजी एपिसोड नज़र ईंदो उन किताब में। आई हैव बिन सेंसिटाइज़िंग द इशू, सभु ॻाल्हि। त इहे जेके ॻाल्हियूं हिन लाइ बेसिक कमु ब्यूरोक्रेट खे करणो आहे। अगेन आई टेल यू, मां चवंदो त पॉलिटिशियन खां वधीक ब्यूरोक्रेट। पॉलिटिशियन मासूम आहे, हो न पढ़ियो, न यूनिवर्सिटी में पढ़े थो, न गवर्नमेंट नौकिरी करे थो। असां जॾहिं हिन पोज़ीशन में अचूं था, सेक्रेटरी एडिशनल चीफ़ सेक्रेटरी, 20 साल असांजे पुठियो बैकग्राउंड आहे, हज़ारे फाइल असां ॾिसी पोइ था अचूं पिया। त असां ते लानत न आहे जेकॾहिं असां गवर्नमेंट खे गाइड न करे सघूं। चलो सर, तव्हां रहनुमाई कई असांजी, वरी महिरबानी तव्हांजी। नाज़रीन, सिंध में तरक़ियाती प्रोग्राम जे हवाले सां साईं असांजी रहनुमाई कई। अञा ताईं अधु बि ख़र्चु न आहे थियो, ऐं जेको माली साल ख़तमु थींदो त वधि में वधि साईं जा जेको अंदाज़ो आहे त 50 खां 60% ताईं पैसा ख़र्च थी सघंदा। हुकूमत दवाऊं त हर साल करे थी, पर जेको तरक़ियाती प्रोग्राम आहे उहो पूरो नथो थिए। हर साल 50% खां वधीक जेके आहिनि उहे स्कीमूं रहिजी थियूं वञनि, उन जा पैसा ख़र्च करण जी पोज़ीशन में ई न आहे गवर्नमेंट। जेके कमाऊ खाता आहिनि उन लाइ पैसा रिलीज़ थियनि था, सोशल सेक्टर लाइ
अॼु बि उहा ई साॻी पोजीशन आहे। ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदो इजाज़त। अलाह।